लास्ट लेक्चर में असां एसिड एंड बेस पढ़िया हुआ। अॼु असां पढ़ंदासीं साल्ट्स, लूण। बेसिकली लूण जेके आहिनि आयोनिक कंपाउंड्स आहिनि ऐं उहे तॾहिं ठहंदा आहिनि जॾहिं एसिड ऐं बेस पाण में मिली जेका प्रोडक्ट ठाहींदा उनखे असां लूण चवंदा आहियूं। Salts are the ionic compounds formed when an acid reacts with the base. यानी जॾहिं तेज़ाब ऐं असास पाण में रिएक्ट कंदा त असांखे लूण मिलंदो, साल्ट मिलंदो। बेसिकली कंपाउंड्स टिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, या त असास हूंदा, या त तेज़ाब हूंदा, या त लूण हूंदा। पर लूण बेसिकली तेज़ाबनि ऐं असासनि जी आइनी प्रोडक्ट आहे। यानी जॾहिं तेज़ाब ऐं असास पाण में रिएक्ट कंदा त असांखे लूण मिलंदो। क्लासिफिकेशन जे पॉइंट ऑफ व्यू खां तेज़ाबनि खे पंहिंजे मख़सूस नोयत में विरहायो वियो आहे, जीअं नॉर्मल साल्ट्स, एसिडिक साल्ट्स ऐं बेसिक साल्ट। यानी आम हिसाब सां त इन्हनि खे टिनि कैटेगरीज़ में रखियो वियो आहे। पर डिसोसिएशन जे पॉइंट ऑफ व्यू खां हिननि खे असां ॿिनि अलॻि कैटेगरी में बि विरहाए सघूं था। जीअं अहिड़ा लूण जेके कंप्लीटली पाणीअ में डिसोसिएट थियनि था, उन्हनि में जीअं मिक्स्ड लूण आहिनि, डबल साल्ट आहे ऐं कंप्लेक्स साल्ट आहे। बहरहाल हिननि खे असां बाद में पढ़ंदासीं। सभ खां पहिरियां असां नॉर्मल साल्ट, एसिडिक साल्ट ऐं बेसिक साल्ट जे बारे में पढ़ंदासीं। हाणे सभ खां पहिरियां आहे नॉर्मल साल्ट। नॉर्मल साल्ट, दी साल्ट्स आर फॉर्म्ड बाय द कंप्लीट न्यूट्रलाइजेशन ऑफ एन एसिड एंड बेस। यानी जॾहिं तेज़ाब ऐं असास मुकमिल तौर ते आयोनाइज़ थी जेका प्रोडक्ट ॾींदो उन में यकीनन लूण हूंदो, पर उनखे असां नॉर्मल लूण चवंदासीं। जीअं तव्हां हिते ॾिसी सघो था, हाइड्रोक्लोरिक एसिड रिएक्ट विद सोडियम हाइड्रोक्साइड टू प्रोड्यूस सोडियम क्लोराइड इन वाटर। हाणे ही आम लूण जेको आहे न ही तेज़ाबी आहे न असासी आहे। यानी हिन में तेज़ाब ऐं असास मुकमिल तौर ते आयोनाइज़ थी जेको लूण असांखे ॾियनि था, हिनखे असां नॉर्मल साल्ट चवंदासीं। उनखां पोइ आहे एसिडिक साल्ट। एसिडिक साल्ट छा हूंदो आहे? साल्ट्स आर फॉर्म्ड बाय द पार्शियल न्यूट्रलाइजेशन ऑफ एसिड विद द बेस। यानी हिन में जेको तेज़ाब हूंदो आहे उहो पार्शली आयोनाइज़ थींदो आहे, यानी मुकमिल तौर ते आयोनाइज़ न थींदो आहे। मिसाल तौर जीअं तव्हां ॾिसो, सल्फ्यूरिक एसिड रिएक्ट विद सोडियम हाइड्रोक्साइड टू प्रोड्यूस दी सोडियम बायसल्फेट इन वाटर। हाणे हीउ जेको लूण आहे ही अञा बि कंहिं बेस सां मिली करे ऐं नॉर्मल लूण प्रोड्यूस करे सघे थो, छाकाणि त हिते तेज़ाबी जेको आहे हाइड्रोजन जेका आहे उहा अञा मौजूदु आहे। त असांखे जेके तेज़ाबी लूण मिलंदा आहिनि उहे बेसिकली जॾहिं असांजो तेज़ाब जेको आहे, बेस जेको आहे उहो स्ट्रांग हूंदो ऐं एसिड जेको हूंदो उहो वीक हूंदो, तॾहिं जेको आहे असांखे जेको लूण मिलंदो उनखे असां तेज़ाबी लूण चवंदासीं। अहिड़ी तरह सां बेसिक साल्ट। बेसिक साल्ट्स आर फॉर्म्ड बाय द पार्शियल न्यूट्रलाइजेशन ऑफ अ बेस विद अ एसिड। यानी हिते जेको बेस हूंदो उहो असांजो वीक बेस हूंदो ऐं स्ट्रांग एसिड हूंदो। नतीजे में जेको असांखे लूण मिलियो, जीअं मैग्नीशियम हाइड्रोक्साइड रिएक्ट विद हाइड्रोक्लोरिक एसिड टू प्रोड्यूस मैग्नीशियम हाइड्रोक्सी क्लोराइड इन वाटर। हाणे हीउ जेको लूण आहे ही अञा जेको आहे कंहिं बेस सां, तेज़ाब सां मिली करे ऐं असांखे नॉर्मल लूण जेको आहे ॾेई सघे थो। यानी हिन में असांजो वीक बेस आहे ऐं स्ट्रांग एसिड आहे, जंहिंजे करे असांखे तेज़ाबी लूण मिले थो। हाणे असां डिसोसिएशन जे पॉइंट ऑफ व्यू खां जीअं असां तव्हांखे ॿुधायो त असां वटि मिक्स्ड साल्ट्स बि आहिनि, डबल साल्ट्स बि आहिनि ऐं कंप्लेक्स साल्ट्स बि आहिनि। त सभ खां पहिरियां मिक्स्ड साल्ट छा हूंदा आहिनि? दी साल्ट दैट कंटेन मोर देन वन बेसिक आर एसिडिक रेडिकल। यानी हिननि लूणनि में हिक खां वधीक जेको आहे
एसिडिक या बेसिक रेडिकल हूंदा आहिनि। जीअं सोडियम पोटेशियम कार्बोनेट, कैल्शियम ऑक्सी क्लोराइड जंहिंखे असां ब्लीचिंग पाउडर बि चऊं था, त हिननि खे असां मिक्स्ड साल्ट चवंदासीं। उन खां पोइ डबल साल्ट्स जेके आहिनि, साल्ट्स आर फॉर्म्ड बाय द यूनियन ऑफ टू आर सिंपल साल्ट्स। जीअं तव्हां ॾिसी सघो था हिन में ॿ लूण हूंदा आहिनि। डबल साल्ट जी मक़सदु आहे त हीउ जेको लूण ठहंदा आहिनि बेसिकली हिन में ॿिनि क़िस्मनि जा साल्ट जेको आहे मिली करे डबल साल्ट्स आहिनि। जीअं आम तरह सां फिटकी पोटाशलम जंहिंखे असां चऊं था, हीउ जेको आहे डबल साल्ट आहे। उन खां पोइ आहे कम्प्लेक्स साल्ट, साल्ट्स विच ऑन डिसोसिएशन गिव कम्प्लेक्स आहिनि एंड सिंपल आहिनि। कम्प्लेक्स साल्ट्स असां उन्हनि खे चवंदा आहियूं जंहिंमें आम तरह सां उन्हनि खे जॾहिं असां पाणीअ में डिसोसिएट कंदा आहियूं त हिकिड़ो असांखे सिंपल आयन ॾींदा आहिनि ऐं ॿियो कम्प्लेक्स आयन ॾींदा आहिनि। जीअं तव्हां हीउ ॾिसी सघो था सोडियम अर्जेंटोसाइनाइड जेको आहे हीउ हिनखे असां कम्प्लेक्स कंपाउंड बि चवंदा आहियूं। हिनखे जॾहिं डिसोसिएट कंदासीं त हीअ असांखे सिंपल आयन ऐं कम्प्लेक्स आयन ॾिए थो, पर बेसिकली हीअ बि लूण आहिनि। सो अहिड़े हिसाब सां आई होप तव्हांखे अॼोकी टॉपिक जेको आहे उहो यकीनन सम्झ में आई हूंदी ऐं इन जूं जेके ख़ासियतूं आहिनि तेज़ाबनि जूं असासनि जूं इहे इनशाला नेक्स्ट जेको आहे लेक्चर में तव्हांखे ॿुधाईंदासीं। को सुवाल हुजे तव्हां कमेंट्स में पुछी सघो था। महिरबानी, थैंक यू।